नाज़रीन, ठटो मां ख़बर आहे जेका अवां सां शेयर कयूं पिया। वफ़ा अकरम अब्बासी जी रिपोर्ट मुताबिक़ यूसी छतो चंड लॻो ॻोठ करीमडीनो शेख जे रहवासी पीरसन रसूल बख्श शेख पंहिंजे घर जी औरतुनि मसमात नज़ीरा, मसमात वज़ीरा, मसमात मारवी ऐं मसमात रेशमा शेख सहाफ़िन अॻियां सख़्तु एहतजाज कंदे चयो आहे त असांजे ॻोठ जो बासर वॾेरो इस्माइल शेख ऐं संदसि पुटनि वज़ीर शेख खमीसो ऐं नज़ीर शेख कन पॉइंट ऐं पुलिस जी आशीर्वाद सां असांजे 14 एकड़ अबाणे ऐं सर्वे ज़मीन ते कब्ज़ो कंदे पुलिस खे लखे रुपया रिश्वत ॾेई असांखे ड्रिजण हिसाइण लाइ असांजे मथां 20 खां 25 हथ ठोकिया ऐं कूड़ा केस दाख़िल कराया विया आहिनि। एहतजाज कंदड़नि रसूल बख्श शेख इहो बि पिणु ॿुधायो त बासर कब्ज़ा माफ़िया वॾेरे इस्माइल शेख पुलिस खे पैसनि ते ख़रीद कंदे असांजे पुटनि शफ़क़त शेख ऐं नबी बख्श शेख खे बिना जवाज़ गिरफ़्तार कंदे मथनि गैर इंसानी तशदुद पिणु कराए रहिया आहिनि। मुज़ाहिरीन इहो बि पिणु इंकशाफ़ कयो आहे त बासर वॾेरो इस्माइल शेख पुलिस सां भाईवारी ते मंशात फ़िरोशी पिणु करे रहियो आहे। आख़िर में एहतजाज कंदड़नि IG सिंध ऐं SSP ठटे खां मुतालबो कंदे चयो आहे त असांखे बासर कब्ज़ा माफ़िया ऐं मंशात फ़िरोश इस्माइल शेख ऐं पुलिस पोस्ट छतो चंड जी पुलिस खां तहफ़ुज़ ॾियारे असांखे कब्ज़े हेठि आयल ज़मीन पिणु आज़ादु कराए ॾिनी वञे।